गंबट खां ख़बर शामिल कयूं पिया। मुनीर अहमद खोड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ सिहत जे मशहूर इदारे गंबट गिम्स अस्पताल में मरीज़नि ग़रीब ऐं यतीम माण्हुनि लाइ बहरिया ऐं गिम्स इदारे जे तावन सां बहरिया दस्तरख़ान जो इब्तिदा डायरेक्टर गिम्स डॉक्टर रहीम बख्श भट्टी बहरिया दस्तरख़ान जे मैनेजर इमरान खान सां गॾिजी कयो। भलारे महीने रबियुल अवल में आमद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में महफ़िल मीलाद सां तक़रीब जी शुरूआत कई वई, जंहिंमें मशहूर नात ख़्वाननि ॿिन्ही जाननि जे सरदार आकाए मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में नातियूं पढ़ियूं। बाद में इब्तिदाई तक़रीब खे ख़िताब कंदे डायरेक्टर गिम्स डॉक्टर रहीम बख्श भट्टी बहरिया दस्तरख़ान जे मैनेजर इमरान खान ऐं मशहूर टीवी एंकर अवैस रब्बानी चयो त गिम्स इदारो पाकिस्तान जे हज़ारें ग़रीब मरीज़नि जो मुफ़्त इलाज करे थो। बहरिया दस्तरख़ान वारनि जी महिरबानी आहे जिन मरीज़नि सां गॾु ग़रीब मज़दूरनि ऐं यतीम माण्हुनि लाइ बवेला मुफ़्त मानीअ जो बंदोबस्तु कयो आहे। उन्हनि वधीक चयो त असांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसानियत ऐं ॿिन्ही जहाननि लाइ रहमतुल आलमीन बणिजी आया। संदन दसियल वाट ते हलंदे इंसान ज़ात जी ख़िदमत करणु ऐं बुखायल खे मानी खाराइण बि सुन्नत आहे। महांगाई जे मौजूदा दौर में बीमार जो इलाज करण ऐं ॿिनि वेलनि जी मानी खाइण मुश्किल थी वियो आहे। असांजी कोशिश आहे त मुफ़्त इलाज सां गॾु बहरिया जे तावन सां क़ाइमु थियल बहरिया दस्तरख़ान में माण्हुनि खे मुफ़्त खाधो खाराइण बहितरीन अमल आहे। डायरेक्टर गिम्स डॉक्टर रहीम बख्श भट्टी बहरिया दस्तरख़ान इंतज़ामिया जो थोरो मञींदे अहिड़े अमल जी साराह कई ऐं इंसान दोस्त खुदा दोस्त जो नारो हणंदे बहरिया दस्तरख़ान ते ग़रीबनि सां गॾु मानी खाधी।